हुरनि जो रूहानी पेशवा ऐं जीदीअ जो सरबराह पीर पागारो रूहानी सफ़र जे ॿिए ॾींहुं न्यू छोरलग चीफ ख़लीफ़े फ़क़ीर क़ादिर बख़्श मंगरियो जी पकी दावत ते ॻोठु शहीद फ़क़ीर अमीन मंगरियो पहुची वियो आहे। हुर जमात जे सभ खां वॾी ऐं तारीख़ी चौकी जैसलमेर ऐं भारत जे ॿियनि इलाइक़नि मां बि वॾे अंग में हुर जमात जा माण्हू पंहिंजे पीर ऐं मुर्शिद जी ज़ियारत करण लाइ ॻोठु शहीद फ़क़ीर अमीन मंगरियो पहुची विया आहिनि। इन खां अॻु पीर पागारो उमरकोट पहुतो त PTI जे अॻूणे MNA लाल माली संदसि आजियां कई। पीर पागारो लाल माली पारां ॾिनल आजियाणे में शिरकत कई। उन मौक़े ते सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम बि पीर पागारो सां मुलाक़ात कई ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़यालनि जी ॾेवट कई। हिंदू पंचायत जे अॻवाननि बि दीवान चौथराम जी अॻवानी में पीर पागारो सां मुलाक़ात कई ऐं अक़लियतनि जे मसइलनि बाबति खेसि आगाही ॾिनी। पीर पागारो पारां अक़लियतनि खे भरपूर तहफ़ुज़ फ़राहम करण जी ख़ातिरी कराई वई। PTI अॻवान लाल माली जो चवणु आहे त पीर पागारो इमरान ख़ान ऐं शाह महमूद कुरैशी जी आज़ादी लाइ ख़ुसूसी दुआ बि घुरी। हुरनि जे रूहानी पेशवा इन खां अॻु ढोरो नारो वेझो ॻोठु लाल मोहम्मद मंगरियो पहुतो, जिते लखें मुरीद संदसि ज़ियारत जे ओसीड़े में वेठल हुआ। पीर पागारो मुरीदनि खे दीदार कराइण बाद रूहानी ख़िताब बि कयो। पंहिंजे ख़िताब में पीर पागारो पाक फ़ौज जो साथ ॾियण, न्याणियुनि खे तालीम ॾियारण, वण पोखण ऐं पाड़ेसरनि जो ख़ासि ख़्यालु रखण जूं हिदायतूं ऐं नसीहतूं कयूं। पाकिस्तान जी फौज के लाए हमेशा दुआ करो। फौज को दहशतगर्दी खत्म करण में फौज जो वॾो किरदारु आहे। सॼे मुल्क में मौसम मटिजी वियो। पाकिस्तान में भी मौसम मटिजी वियो। अॼु असां दिसंबर में बीठा आहियूं त कुझु माण्हू दोस्त पातो आहे, कुझु बग़ैर दोस्त बग़ैर पैसे जे हिते घुमनि पिया। इन मां अंदाज़ो लॻायो जो असांजो फसल कयूं था, पोख कयूं था, उनमें हिकिड़ो वॾो असरु पवंदो इन मौसम जी तब्दीली। जमायत खे हमेशह मां चयो जेतिरो थी सघे हर साल माल वधायो, माल में बरकत थी आहे, उन सां गॾु आमदनी थी आहे। पीर पागारो सुभाणे ॻोठु शहीद फ़क़ीर अमीन मंगरियो में सुबुह जो मुरीदनि खे ज़ियारत कराईंदो ऐं रूहानी ख़िताब बि कंदो।